मुखालिफ धुर वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ बेतमादी जी रिथ जमा कराए छड़ी हुकूमत खिलाफ चार्जशीट भी जारी। असेंबली मेंबरन के वान में आणींदासीं 172 खां वधीक वोट खणंदासीं। हुकूमत खां पंहिंजा मेंबर ऐं दोस्त भी बेज़ार आहिनि। का भी पार्टी अकेले सिर मसला हल नथी करे सघे। सभिनी दोस्तन के दावत ॾींदासीं, हाणे न त कॾहिं बि न। पोइ मामला एतिरा ख़राब थींदा जो को भी ठीक न करे सघंदो। आसिफ अली ज़रदारी मुकम्मल एतमाद आहे। बेतमादी रिथ कामयाब थींदी। हुक्मराननि NGO ज़रिए ओलह जी तहज़ीब खे हथी ॾियण जी कोशिश कई। 2018 वारनि चूंडुनि में अवामी मैंडेट ते धाड़ो हंयो वियो। नतीजा क़बूल न आहिनि। फज़ल रहमान बेतमादी रिथ क़ौमी मफ़ाद में पेश कई वई आहे। 3.5 सालनि दौरान मुल्क खे हर हवाले सां नुक़सान पहुचायो वियो आहे। कर्ज़ वठी मुल्की मईशत खे तबाह कयो वियो आहे। वज़ीर आज़म ज़रिए यूरोपी यूनियन खे नाराज़ कयो। ॾुखे वक़्त में साथ ॾींदड़ चीन जहिड़े दोस्त खे बि कावड़ायो वियो आहे। शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग काफ के सरबराह चौधरी शिजात हुसैन डी PDM सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रिथ मुल्की सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा। हुकूमत केॾां न वेंदी, अपोज़िशन नाकाम थींदी। पाक फौज हुकूमत सां गॾु आहे, चोरनि जो साथ न ॾींदी। मुखालिफ धुर खे अहिड़ी शिकस्त मिलंदी जो 2028 ताईं उथी न सघंदा। जेसिताईं जीअरो आहियां, चोरनि खे एनारो न ॾींदुसि। मुखालिफ धुर जी तहरीक में परॾेही ताक़तुनि जो साथ आहे। हुकूमत बेतमादी रिथ खां ॾिनल नाहे। तहरीक इंसाफ़ मेंबरनि खे 15-15 करोड़ रुपयनि जी आछ कई पई वञे। मुखालिफ धुर पंहिंजी चोरी बचाइण लाइ पैसा इस्तेमाल करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान खान जी अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद सां मुलाकात। बेतमादी रिथ खां पोइ जी सूरत हाल ते सलाह मशवरा। सुभाणे कराची जो दौरो करे MQM ऐं GT अखबारनि सां मुलाकातुनि जो फैसलो। माइनस बोज़दार खां सवाइ कुछ भी कबूल न आहे। जहांगीर तरीन ग्रुप जो ऐलान। नोमान लंगड़िया जो चवणु आहे त उस्मान बोज़दार खे हटाइण खां पोइ मामला अॻिते वधी सघनि था। अलीम ख़ान वॾो वज़ीर थींदो या न, फ़ैसिलो जहांगीर तरीन कंदो। समूरनि सियासी पार्टियुनि सां राब्ता आहिनि जेकी बरक़रार रहंदा। वज़ीर आज़म इमरान खान अलीम ख़ान खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण खां इनकार करे छॾियो। उस्मान बोज़दार जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण वारी आछ रद्द। संदसि चवणु आहे त उस्मान बोज़दार आसान टारगेट आहे। वॾ वज़ारत जी हर उम्मीदवार खे उस्मान बोज़दार में ख़ामियूं नज़र अची रहियूं आहिनि। इस्लामाबाद इंतज़ामिया PP जी अवामी मार्च अॻियां रंडकूं हटाए छॾियूं। काफ़िलो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवां। सिलेक्ट जे वञण जो वक़्तु अची वियो आहे। गैर जमूरी शख़्स ख़िलाफ़ जमूरी हथियार इस्तेमाल कंदासीं। अवामी ताक़त इस्तेमाल करे नालायक गुरड़े वज़ीर आज़म खे कुर्सी तां हटाईंदासीं। संदन मंज़िल D चौक आहे। हाणे मुल्क में साफ़ शफ़ाफ़ चूंड थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवामी लॉन्ग मार्च खे ख़िताब। बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 7 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में हथियार ऐं बारूद हथ। पाकिस्तान समेत दुनिया में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। सिंध समेत सॼे मुल्क में मार्च, रैलियूं ऐं मेड़ाका। कराची में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां औरत मार्च। सूबाई महोत्सव जी ऑफिस समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीबूं। हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंधकोट ऐं वगड़ में रैलियूं। सेवण जे डिग्री गर्ल्स कॉलेज में औरतुनि जे ॾिहाड़े बाबति तक़रीब। गंबर जे गर्ल्स डिग्री कॉलेज में भी मशल बरदार रैली। फैज़गंज जे स्कूल में भी औरतुनि जे ॾिहाड़े बाबति तक़रीब। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त औरतुनि खे बाख्तियार बणाइण लाइ संदन किरदार जी तारीख़ शाहिदी ॾींदी। इस्लाम औरतुनि खे मिल्कियत में हक़दार बणायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों औरतुनि खे विरासती हक़ ॾिना। औरतुनि खे मिल्कियत में हिसो न ॾियण जी रवायत भारत मां जनम वरितो आहे। पाकिस्तान दुनिया में पहिरियों भेरो हिकु औरत शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे वज़ीर आज़म चूंडियो। PP सिन्फ़ी बराबरीअ लाइ सरगर्म आहे। PP फ़ख़्र सां आला अदलिया में औरतुनि खे जज मुक़ररु कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी बावकार मुआशरे लाइ औरतुनि जो किरदार तमामु घणो अहम आहे। जमहूरियत पसंदनि लाइ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जो किरदार मशले राह आहे। आसिफ ज़रदारी
सुप्रीम कोर्ट तरफा इस्लामाबाद जे मुनाल रेस्टोरेंट के डी सील करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट जो फैसलो मुअत्तल जस्टिस एजाजुल हसन जो चवण आहे त लिखत अदालती हुक्म खां अॻे रेस्टोरेंट सील कीअं कयो वियो आहे। वाइल्ड लाइफ बोर्ड त धुरी न हुई, पोइ सील करण में फुर्ती कीअं ॾेखारी। सेनेट में फैसल वाडा जी ख़ाली थियल सेनेट ते चूंड सुभाणे थींदी। पीपीए जे निसार अमन खोड़े ऐं पीटीआई जे आगा अरसलान में मुक़ाबलो थींदो। दादू में हाईवेज़ ऑफिस ते एंटी करप्शन कराची जी टीम जो छापो। 3 सालनि जो रिकॉर्ड ज़ब्त। अमलदारनि जो चवणु आहे त करप्शन जूं शिकायतूं मिलण ते छापो हंयो वियो आहे। रिकॉर्ड चेक करण खां पोइ करप्शन साबित थी त कार्रवाई कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत सेंटरनि ते बदनज़मी, हक़दार औरतुनि जी रक़मुनि मां कटौती जो इंकिशाफ। परडीदन में एहसास किफ़ालत सेंटर ते वज़ीफ़े मां कटौती करण ख़िलाफ़ औरतुनि जो एहतजाज। संदसि चवणु आहे त संदन वज़ीफ़े मां 2 खां 3 हज़ार रुपया कटौती कई पई वञे, जेका सरासर ज़्यादती आहे। रावलपिंडी टेस्ट कमज़ोर विकेट सबब बिना के नतीजे ख़त्म। क़ौमी क्रिकेट टीम जूं ॿी इनिंग्स में 252 रन्सूं। ओपनर अब्दुल्ला शफ़ीक ऐं इमामुल हक़ जूं शानदार सेंचुरियूं।